विसरे सारो लोक शाल न विसरी तूं तोखे केॾो मुंहुं सांडियो आहे साह में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जो शाइर सैड हाज़िर ऐं मुंहिंजो मेज़बान राहिब अली चांडियो। अॼु सहराए थर जे आबाद इन वस्तीअ ते इन वहाण ते बहितरीन नाले वारो शाइर जेको तारीफ़ पाण ख़ुदि कराईंदो। साईं तव्हांजो तारीफ़। साईं इब्तिदा बैत न कंदासीं। दिलि जे पर शौक़ कई दिलासनि ते हलिया आयासीं, दिलि जे पर शौक़ कई दिलासनि ते हलिया आयासीं, के शहनशाह जो फरमान असां ते न हलियो, नीअ वारनि जे नियापे ते हलिया आयासीं। तारीफ़ साईं उन्हनि जा कराइबा आहिनि जेके मिटी मारनि खां ओपरा हूंदा आहिनि। मूंखे मुंहिंजी जीजल सिंध जा समूरा साॻेड़ा सुञाणनि, उन हूंदे पे रीत रस्म रवाज मुताबिक़ मुंहिंजो पूरो नालो करीम बख़्श, ज़ात सांध, ऐं मुंहिंजो ॻोठु ज़िले उमरकोट खां ॾखण तरफ़ भिटुनि जे भाकुर में आबाद ॻोठु चीलबन। तमामु बहितरीनु। तव्हां सहराए थर सां तालिक़ रखो था, मोराणे जे भिटुनि सां तालिक़ रखो था। साईं तव्हां शाइरी जी शुरूआति कॾहिं ऐं किथां कई? साईं शाइरी जी शुरूआति त इहे आहे तक़रीबन 1990 जे क़रीब। असांजो ॻोठु चीलबन जेको आहे शाइरनि जो गढ़ ई रहियो आहे। तंहिंमें मोहतरम ऐं ॻोठ जा सरबराह साईं कलंदर शाह ऐं सैयद अली मोहम्मद शाह आजिज़ साहिब तमामु बहितरीनु शाइर आहिनि ऐं उन्हनि जा किताब पढ़ियासीं, ॿुधासीं। उन खां पोइ असांजे ॻोठ जो तमामु सुठो शाइर ख़लीलुल्लाह ख़ादिम जेको पिणु मुंहिंजो उस्तादु थी रहियो, ऐं उन खां सिखिया वरितासीं ऐं अॻिते इब्तिदा कईसीं। सही। भला तव्हांजे ख़ानदान में को शाइर हो या सिर्फ़ु तव्हां ई शाइर? न, असांजे ख़ानदान में त शाइर कोन हो, पर माशाअल्लाह जीअं मूं तव्हां अॻु में ज़िक्र कयो त चीलबंद में जीअं त कासिर अकबर चिलाई ऐं मीर मेमन साहिबु, अली अदर शाह साहिबु ऐं साईं ख़ादिम जी सोबत में रही करे असांखे जज़्बा शाइरी जागी पिया ऐं पोइ शाइरी। अच्छा, तव्हांजी साईं मीर ख़लील सां कचहरी थींदी हुई, बहितरीनु अदब सां अदब जे हिसाब सां कचहरी थींदी हुयूं। पोइ असां शाइरी लिखंदा हुआसीं ऐं साईं खां चेक कराईंदा हुआसीं, साईं उहे टिक करे ॾींदो हाणे सही आहे, पोइ असां लिखंदा। तमामु बहितरीनु बहितरीनु। भला तव्हांजी शाइरी जो तादाद केतिरो आहे? तादाद तक़रीबन 200 जे अंदरि थी वेंदो हुयो। 200 तव्हांजा गज़ल आहिनि या उनमें कुझु नज़म आहे? गज़ल बि हूंदा, कुझु नज़म बि हूंदा। अच्छा, भला तव्हांजी शाइरी कंहिं अख़बार या रिसाले में पब्लिश थी आहे या तक़रीबन रिसालो कुंडली शहर में हिकिड़ो चंड मैगज़ीन आहे, पुकार मैगज़ीन हो, ऐं इन्हनि में मुंहिंजी शाइरी हिकु हिकु ॿ ॿ गज़ल हर कड़ी में ईंदा रहंदा हुआ, उहे शामिल थिया। अच्छा, उहो ॾहाको कॾहिं तव्हांजी तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे ज़हन में 95-96 जे क़रीब हो। माना 95-96 में इन रिसालनि में तव्हांजी जेका शाइरी हुआ आहिनि, जी इन रिसालनि में मुंहिंजी शाइरी शामिल थी वेंदी, जंहिंजो एडिटर राजा रजब अली चंगाणी हो। अच्छा जी। अच्छा, भला तव्हांजो शाइरी जे अंदरि उस्ताद केरु आहे तव्हांखे जीअं सिखिया ॾिनी हुजे साईं जे बारे में? शौक़ु हो, बहरहाल मूं त महिनत जेका साईं ख़लीलुल्लाह ख़ादिम जी। अच्छा, साईं ख़लीलुल्लाह ख़ादिम तव्हांखे माना शाइरी सुठी तमामु महिनत नहीं कई, तमामु कुझु सुठो सम्झाई, जीअं नंढड़े ॿार खे माण्हू चीज मां वठी अॻिते घस चढ़ींदो आहे। माना तव्हांखे शौक़ु हो ऐं पोइ शौक़ु हो, गॾोगॾु शौक़ु हो ऐं साईं जी महिनत बि। भला तव्हांजी ज़िंदगी में के ॾुख के सुख? साईं ज़िंदगी ॾुख ऐं सुख ज़िंदगी जो हिसो ई आहिनि। बिल्कुलु। ऐं इन ॿिन्हिनि खे मोह ॾिनो साईं। सही। भला ज़िंदगी में को अहिड़ो वाक़ियो जेको तव्हांजे लाइ यादगार थियो हुजे? ज़िंदगी त सॼी वाक़ई हूंदी आहे, पर हिकु वाक़ियो मूंखे यादि आहे त तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 2001 जे अंदरि आहे जी। त आऊं चीलबंद खां वसकारे जी मौसम में आसमान ते हल्का हल्का बादल छायल हुआ जी, ऐं चीलबंद खां कुंडी वञण लाइ बस जी इंतज़ार में हुअसि ऐं 9:30-10 जो टाइम हो त शाइरानी ख़्याल में हुआसीं, मथां वसकारे जी मौसम हुई बहितरीनु, त बस बि अची हारू न हुयो त हिकिड़ा माण्हू लथा, ॿिया माण्हू चढ़िया। ऐं बि पंहिंजे ख़्याल अंदरि गेट में दाख़िल थियसि त मूं इहो सोचियो ई कोन, हिकु गेट सीट ते ऐं औरत का बि छा अजरक में ढकी पई, ऐं उन सीट ते उन औरत सां गॾु ई भरिसां वेही रहियसि। त जॾहिं बस चीलबंद छॾे ढोरे जी मोरी क्रॉस कयो त कंडक्टर मुंहिंजे कुल्हे ते हथ हणी चयो, दोस्त किरायो ॾे। त मूं किरायो पंहिंजो कढी ॾिनो कुंडी जो। तॾहिं मूंखां पुछी त दोस्त तव्हां सां गॾु लेडीस? त मूं चवां लेडीस सां मूं सां गॾु आहे कोन, जीअं तव्हां लेडीस सां गॾु वेठा आहियो। त मूं ॾिठो त वाक़ई लेडीस सां, ऐं पंहिंजी ग़लती ते ॾाढो शर्मसार थियो, माई खे मथे हथु ॾेई ऐं ॾेई वियुसि। इहो मन तव्हांजी ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो यादगार वाक़ियो साईं। सही। भला ऐं हुन माई खे बि अलाए ईमान ॾिनूं, पाण खे वेचारी कुझु बि न चयो, ग़लती सां वेठा हुआसीं। भला तव्हां पंहिंजी शाइरी में असांजे नाज़रीन खे वक़्तु छा ॿुधाईंदो? बसि साईं गज़ल हिकिड़ो ॿुधाईंदा। इरशाद साईं। नाज़ वारा नाज़ मां नियारी थो त मारी थो, नाज़ वारा नाज़ मां नियारी थो त मारी थो, कारा काकुल कुलनि तां वारी थो त मारी थो। ज़बरदस्त। मट न आहे मुल्क में मोह बि तुंहिंजो को माण्हू, सो ख़ुदा जो सुहिणल साईं सिंगारी थो त मारी थो। कर खणी कारियर मिसल ॼण रसियो आहे वासिंग,
तीर तिखा तलवार मिसल पिरी तारी तो तुम्हारी तो नाज वारा नाज मां न्यारी तो तुम्हारी तो हुसन में हेडा हा냐 कबा ने करीम बख्श हुसन में हेडा हा냐 कबा ने करीम बख्श कुर्बदार सां का घड़ी घारी तो तुम्हारी तो नाज वारा नाज मां न्यारी तो तुम्हारी तो भला तव्हांजो शाइरी में तखलुस छा आहे? तखलुस साईं कुर्बदार जी साईं। ऐं तव्हां कुर्ब ॾींदा वियो बस लाज़मी आहे साईं, इलाही सारा पिया लाज़मी आहे जे तखलुस रखियो त निभाइणो पवे साईं। पंहिंजी सिंध लाइ अॼु जे शाइर प्रोग्राम लाइ तव्हां टाइम कढियो ऐं उनखे कुर्ब बि ॾिनो, इलाही सारो प्यार तव्हांजो। भला तव्हांजो नज़म को? नज़म त मूंखे हिन वक़्तु यादि कोन्हे, पर वरी बि तव्हां चवंदा गज़ल तव्हांखे इनकलाबी इनकलाबी भले गज़ल हुजे इनकलाबी सिंध ते आहे जी। सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा कामरेटनि जे अॻियां सणबी मानी कुकड़ जो ॿोड़ा सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा। वाह। सच जो न को साथारी आहे कूड़े जी हर कंहिं वटि पाथारी आहे सच जो न को साथारी आहे कूड़े जी हर कंहिं वटि पाथारी आहे ॾाढे जी लटके ॿ मुछा ऐं ॾंडे जो दौर आहे सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा। डिवीज़न जा नट धिरा थिया ज़िला विया दबजी वॾे सिज डिवीज़न जा नट धिरा थिया ज़िला विया दबजी वॾे सिज इंसाफ़ वियो अदालतुनि मां रुॻो रिश्वत ते ज़ोर आहे सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा। सच सूली ते पियो लटके कूड़ पैसे ते पियो चमके अञा बि चओ था क़यामत न आहे बाक़ी छा जो दौर आहे सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा। पुछां छा करीम बख्श ॿुधण वारा थिया आहिनि ॿोड़ा पुछां छा करीम बख्श ॿुधण वारा थिया आहिनि ॿोड़ा सरसी जे पासे आहे सभु को ऐं सवाई जे पासे आहिनि तोरा सच लिखंदई जे कुर्बदार त हर को थींदो बोर आहे सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा सिंध धरती तोते गदारनि जो गोड़ा। वाह वाह ज़बरदस्त। भला तव्हांजी चीलबंद में तारो था चीलबंद माशाल्लाह शाइरनि जो हिकिड़ो घर रहियो आहे जी साईं ऐं हिते अदबी कचहरियूं बि हूंदियूं आहिनि जी साईं। भला तव्हांजो साईं इन चीलबंद जे अंदरि जी साईं अलीमन शाह आजिज़ तमामु बहितरीनु शाइर आहे उन सां कॾहिं तव्हांजी का कचहरी साईं सां तमामु सुठी कचहरी थी भला उन सां का अदबी कचहरी थी? हा अदबी कचहरी थींदी रहंदी हुई ऐं माशाल्लाह उनजो फर्ज़ंद साईं मोहतरम मीर फ़तेह अली शाह साहिबु आहे जी जी ऐं तमामु सुठो शाइर पिया आहे माशाल्लाह सुठी ॼाण रखण वारो माण्हू आहे वेंदा आहियूं कचहरियूं थींदियूं आहिनि रिहाणियूं किताब न वेंदा आहिनि बिल्कुलु साईं ज़बरदस्त सारूरी उतां ते रिहाणियूं थींदियूं आहिनि चीलबंद ते थींदियूं आहिनि जी जी अबाणी बंगले ॻोठ में थींदियूं आहिनि तमामु सुठी त थींदियूं आहिनि। भला तव्हांजी शाइरी जो मवाद मन जी तव्हां चयो 200 खनि आहे उहो किथे पब्लिश थियो आहे या न? जी साईं बसि किताब जी सूरत में आहे तक़रीबन अची वेंदो जल्दी। भला किताब जो को नालो आहे या तव्हां सरप्राइज़ बसि किताब जो नालो असांजा ख़्याल ॿारहं असांजा इंशाल्लाह जल्दी अची वेंदो पब्लिश जे मरहले में? जी हा बिल्कुलु सही बहितरीनु। हिन वक़्तु आख़िरी में असांजे नाज़रीन खे तव्हां पंहिंजे वरी को गज़ल जी हा साईं जेको भले रोमांस ते हुजे। जी हा। यार लॻी तो साण यारी यार ॿिया विसरी विया यार लॻी तो साण यारी यार ॿिया विसरी विया सूंहं ॾिसी तुंहिंजी सजण सिंगार ॿिया विसरी विया ना आहे ख़बर मूंखे मिठा कहिड़ो कयो जादू अथई दिलि लॻी तो साण दिलबर दिलदार ॿिया विसरी विया यार लॻी तो साण यारी यार ॿिया विसरी विया ॿई मोहबत मूंखे मिठा तो आ मजबूर कयो अखि अहिड़ी अड़ी अखियुनि सां ठार ॿिया विसरी विया यार लॻी तो साण यारी यार ॿिया विसरी विया कुर्ब तुंहिंजे में करीम बख्श आ क़ाबू थियो क़रीब कुर्बदार खां यार मिठा कमकार ॿिया विसरी विया। वाह तमामु बहितरीनु। नाज़रीन प्रोग्राम अॼु जो शाइर जंहिंमें अॼु असां वटि स्टूडियो में मौजूदु कुर्बदार करीमदास सान साहिबु ऐं जंहिंजो तालुक़ चीलबंद ऐं हीअ चीलबंद माशाल्लाह शाइर अदीबनि लेखकनि जे हिसाब सां हिकिड़ो गढ़ रहियो आहे। हीअ चीलबंद जिते तमामु मोहतरम ऐं बहितरीनु शख़्सियत खणी आऊं सिंध जी शख़्सियत चवां ऐं अदब जी हिकिड़ी वॾी शख़्सियत जेको हिन वक़्तु चीलबंद जे लाइ वॾो हिकिड़ो ख़ाल पैदा थी चुको आहे साईं अलीमोहन शाह आजिज़ उनजो ई देस आहे जिते अॼु बि नौजवान तोड़े ॿिया सुगड़ दोस्त जेके शाइरी सां सलाड़ियल अचनि पिया ऐं इहो दौरु साईं अलीमोहन शाह आजिज़ जे दौर खां वठी रहियो आहे। अॼु बि नई टई जा तमामु बहितरीनु नवां उभरंदड़ शाइर जेका सिंधी लुगत आहे सिंधी ॿोली आहे उनखे हथी वठाइण जे लाइ तमामु बहितरीनु शाइरी लिखनि पिया। ऐं अॼु जो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो तव्हां पंहिंजी राय ॾेई सघो था। प्रोग्राम अॼु जो शाइर पंहिंजी पुॼाणी ते पहुतो पंहिंजे मेज़बान राहिब अली चांडियो खे ॾींदा इजाज़त अलाह निगहबान।